पूरी सिंध जी सोशल मीडिया कल्ह जे वाक़िअनि सां असांखे हेड मास्टर साहब 13 तारीख़ ते हिन स्कूल में ऐं 5 साल पेटियल जो रहियो आहियां ऐं हींअर असांजी नॉमिनेशन ई 13 तारीख़ ते हिन ई स्कूल में अंदरि हिन स्कूल जी बदकिस्मती चइजे या जेका असांजी दूर सां लाॻापियल हुयो असांजो मोहतरम हेड मास्टर साहब हिन स्कूल जो हिन स्कूल खे तालाबंदी कराए छॾी ऐं असांजो हिकिड़ो ॾींहुं अॻु में ऑलरेडी हिन स्कूल मां ज़िले इलेक्शन कामिटी जो चेयरमैन आहे असांजी ज़िले ऑफिस आहे उतो फार्म वसूल कयोसीं ॿिए ॾींहं ते असांखे जमा कराइणो हुयो इन्हनि ख़बरुनि जे बावजूदि हिन स्कूल जी नॉमिनेशन पेपर जमा कराइण वारे ॾींहं ते हुननि तालाबंदी कराए छॾी सभई उस्ताद रोडनि ते बीठा रहिया इंतिज़ामिया सां ज़िले इंतिज़ामिया सां राब्ते में रहियासीं तालीम खाते जी इंतिज़ामिया सां राब्ते में रहियासीं मजबूर थी हू जेको पहिरियों नंढिड़ो गेट आहे उन नंढिड़े गेट जी मिस्त्री खां घुराए उनजी चाबी ठाराई अंदरि ज़िले चेयरमैन खे असां फार्म ॾिनोसीं कल्ह सॼो ॾींहुं मीडिया ते असांजे सठ जे लाइ दहशतगर्दी लॻ ॾिनऊं ताला टोड़िया अथऊं तोड़ फोड़ कई अथऊं कुर्सियूं भॻियूं अथऊं कुर्सियूं खणी आने पेना फ्लिक्स पाड़ियो अथऊं साईं असां उस्ताद आहियूं पुरअमन आहियूं अमुन जो दर्स ॾींदड़ आहियूं असां इहो दहशतगर्दी वारो कमु असां कीअं था करे सघूं दहशतगर्दी वारो कमु त उहो आहे जो अंदरो असांजी रस्ता रोक करे तालाबंदी कई वई असां सां नाजाइज़ी कई वई असां वोट में उन ते लाइअमल थियण जे लाइ असां इदारनि सां ॻाल्हायोसीं इदारनि जे दोस्तनि सां ॻाल्हायोसीं मुख़्तलिफ़ तनज़ीमी अॻवाननि सां ॻाल्हायोसीं ऐं कोशिशि कईसीं त इन जो को पुरअमन हल निकिरे अॼु असां पंहिंजो पुरअमन एहतजाजी पंहिंजो इजलास रहियो त उन में लाइअमल ठाहे असां दोस्तनि जे पैगाम पहुचायूं त साईं असांजी नाजाइज़ी थी आहे जेको असांखे कल्ह दहशतगर्द करे पेश कयो वियो आहे इनखे पोज़ीशन ई रही इनका सूरत हाल रही उल्टो असांजी जेका ज़िले ऑफिस आहे जंहिंमें मां 5 साल ज़िले सदर रहियो आहियां उन जा ताला टोड़े ऐं हिकिड़ी जेका नामनवाद बॉडी आहे उनजे प्रेसिडेंट खे हुते विहारे प्रेस कॉन्फ्रेंस कई अथऊं त अॼु खां वठी ऑफिस असांजी आहे इहा हिकिड़ी सरासर नाजाइज़ी असां हाणे बि पुरअमन तरीक़े सां अॼु इजलास करण में चाहियो त राति पुलिस खे एप्लीकेशन ॾिनऊं त हिकिड़ी शर्मिसंद ईंदा दहशतगर्दी थींदी खूनरेज़ी थींदी हीअ ॾिसो अॻियां स्कूल जे ट्रालियूं मंजूर लथल पिया आहिनि असांजी रस्ता रोक कई वई आहे 2-3 कलाकनि खां वेठा इंतज़ारु कयूं टीओ सां मुख़्तलिफ़ सरबराहनि सां राब्ता कयासीं नंबर बंदि लॻा पिया आहिनि पंहिंजा नंबर साईं जा मोहतरम जा बंदि लॻा पिया आहिनि मजबूर थी असां हिते अची बीही करे पंहिंजो अलामती इजलास हलवायो आहे असां कल्ह बि पुरअमन हुयासीं अॼु बि असां पुरअमन सां अंदरि इजलास कयो आहे हीअ तालाबंदी हीअ ट्रालियूं हीअ पंजूं हीअ रस्ता रोक मूंखे अफ़सोस थो थिए सही उस्ताद थी करे जेको आहे तव्हांजो हाणे मुतालबो छा आहे छा था चयो मुतालबो आहे असांजी ज़िले ऑफिस आहे अंदरि 5 सालनि खां ज़िले ऑफिस आहे 2015 खां ज़िले ऑफिस आहे जेको खटियल हूंदो आहे उन ते हूंदो आहे मां गुज़िरियल 5 सालनि खां उन प्रेसिडेंट आहियां हाणे असांखे रिकग्नाइज़ इदारे हाई कोर्ट जे हुकुम ते इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट इलेक्शन जे ज़रिए वरी मां प्रेसिडेंट थियो आहियां मुंहिंजी बॉडी थी आहे असांजो हक़ाइक़ अंदरि वञी इजलास कयो असांजो मुतालबो आहे असांखे पंहिंजी ऑफिस ॾियो असां पुरअमन आहियूं पुरअमन तरीक़े सां ॾियूं असां वरी बि दोस्तनि खे गुज़ारिश था कयूं हथ जोड़े त साईं असां दहशतगर्द आहियूं न असांजो को अहिड़ो को मनसूबो आहे त का असां शिरकत थी कयूं असां पुरअमन आहियूं हे दोस्त ॾिसो हीअ बुज़ुर्ग ॾिसो असां सां दोस्त ॾिसो हीअ उस्ताद ॾिसो असां हिकु दफ़ो ॿीहर इहो पैगाम था ॾियूं त साईं हीअ अॼु अमल ॾिसो उन ॾींहुं बि असां सां ज़्यादती थी आहे अॼु बि ज़्यादती थी आहे हीअ दफ़ो पोइ असां इनशाला हिते पंहिंजी ऑफिस में ॿीहर ईंदासीं ऐं तमामु दोस्तनि सां ईंदासीं पुरअमन तरीक़े सां ईंदासीं इहो असांजो बुनियादी हक़ आहे इहो राइट आहे ऐं इदारा असांजा आहिनि असां हिननि जी पाण बाज़ी कंदासीं असां केरु थींदो आहे जेको ॿाहिरि माण्हुनि जी